परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो। पिछले ॾींहंनि में असां हिन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि अकेलो यीशु मसीह सॼे संसार जे लाइ कीअं बलिदान थियो ऐं उनखे असां मञी सघंदा आहियूं, कीअं उन ते असां विश्वास करे सघंदा आहियूं कि उहो कीअं काफ़ी आहे। मुंहिंजा प्यारो, तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन ॻाल्हि खे ॾिसी सघंदो, जिते सुठे मिसालनि जे द्वारा असां उन ॻाल्हि खे तव्हांखे सम्झायो आहे, ताकि तव्हां विश्वास करे सघो। मुंहिंजा प्यारो, यादि रखिजो, मां तव्हांखे ॻाल्हियूं इहे इन करे ॿुधाए रहियो आहियां ताकि तव्हां विश्वास करे सघो ऐं परमेश्वर सां मिली सघो। छो कि परमेश्वर बाइबिल जे द्वारा असांखे रस्तो ॾिनो आहे। बसि ज़रूरी आहे कि असां उन ते भरोसो कयूं ऐं इहे सवाल जेके असां कयूं था पिया उहे क्लियर इन जे करे था कयूं पिया ताकि तव्हां भरोसो करे सघो कि हे विश्वास योग्य परमेश्वर जे द्वारा असांखे हे ॾिनो वियो आहे। हिन में जेको रस्तो आहे उहो विश्वास योग्य आहे। त मुंहिंजा प्यारो, पिछले ॾींहंनि में असां हिन ॻाल्हि खे, हिन सवाल खे उथारियोसीं कि यीशु मसीह जेको आहे उहो 2000 साल पहिरियों आयो, है न। उन जो असर जेको आहे उहो अॼु बि कीअं थींदो हूंदो, मतिलबु अॼु कीअं थी सघंदो आहे। 2000 साल कंहिं अॻु बलिदान कयो ऐं उन जो असर अॼु कीअं थी सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो, वरी मां तव्हांखे हिकु सुठो मिसाल ॾेई करे हिन ॻाल्हि खे सम्झाइणु चाहींदुसि। असां भारतवासी आहियूं, भारत में रहण वारा माण्हू आहियूं। मुंहिंजा प्यारो, मां तव्हां खां सवाल थो कयां कि असांजो भारत देश जेको आहे उहो पहिरियों ग़ुलाम हुयो ऐं उहो आज़ादु कॾहिं थियो। त मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदव कि 1947 में जेको आहे असांजो भारत देश जेको आहे उहो अंग्रेज़नि जी ग़ुलामीअ मां आज़ादु थियो, है न। मुंहिंजा प्यारो, मां तव्हां खां सवाल थो पुछां, जेॾीमहिल असांजो देश जेको हुयो ग़ुलामीअ में हुयो, उन टाइम ते जेॾीमहिल ॿार पैदा थियनि पिया उहे आज़ादु हुआ कि ग़ुलामीअ में। तव्हां चवंदव हा, छो कि देश ग़ुलामीअ में हुयो, इन जे करे उन समय ते जेके ॿार पैदा थियनि पिया उहे सभु ग़ुलामीअ में हुआ। मुंहिंजो सवाल आहे, मुंहिंजा प्यारो, 1947 में आज़ादु थियण खां पोइ जेके ॿार ॼमिया उहे आज़ादु पिया चवाया वञनि कि उहे ग़ुलाम पिया चवाया वञनि। मुंहिंजा प्यारो, मूंखे तव्हां 100% चवंदव कि भैया उन खां पोइ जेके बि ॿार ॼमिया, छो कि देश आज़ादु थी वियो, उन जी वजह सां उहे ॿार बि आज़ादु आहिनि। मुंहिंजो सवाल आहे, छा अॼु ॼमण वारा ॿार आज़ादु आहिनि? तव्हां चवंदव हा भैया, अॼु जेके ॿार ॼमिया आहिनि उहे बि आज़ादु आहिनि, छो कि 1947 में असांजो भारत देश आज़ादु थी चुको आहे। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे इहो ई मिसाल ॾेई करे हिन ॻाल्हि खे सम्झाइणु चाहियां पियो। इन जे करे मां इहो मिसाल ॾिनो। सोचो थोरी देरि जे लाइ, हिकु धरतीअ ते थियण वारी घटना जेकी आहे, जेकी 1947 में थी, उन जो असरु अॼु बि थो थिए। माण्हुनि जे द्वारा थियल घटना, माण्हुनि जे करे थियल घटना जेकी आहे उन जो असरु अॼु आहे। त परमेश्वर जे द्वारा जेकी घटना घटिजी, उन जो असरु केॾो वॾो हूंदो ऐं उन जो असरु केसि ताईं रहंदो। हा न। मुंहिंजा प्यारो, मां सम्झां थो कि तव्हांखे हिकदमि सां चमकी वई मां छा पियो चवणु चाहियां कि कोई मायने नथो रखे पियो। अगरि जे परमेश्वर कोई रस्तो कढियो आहे त उहो हज़ारे हज़ारे सालनि ताईं जेको आहे उहो कार्यशील रहंदो। छो कि धरतीअ जी हिकु नंढी घटना जेकी आहे उहा अगरि 80 सालनि ताईं क़ाइमु थी रहे ऐं मां सम्झां थो ईंदड़ 200 सालनि ताईं बि क़ाइमु रहंदी। अगरि जे असांजो भारत देश ईअं ई आज़ादु रहियो त उहो 500 सालनि ताईं बि ईअं ई क़ाइमु रहंदी। त सोचो, परमेश्वर अगरि जे कोई रस्तो कहिड़ो आहे त उहो छा के नंढे समय जे लाइ हूंदो? न मुंहिंजा प्यारो, असां हिन ॻाल्हि खे सम्झी सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो, बाइबिल जेकी आहे उहा 100% सत्य आहे, है न। इहो परमेश्वर जो वचन आहे। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे इहो ई ॿुधाइणु चाहियां, हिन जो असरु जेको आहे उहो अॼु बि आहे, छो कि परमेश्वर जो वचन आहे। घणनि ई माण्हुनि हिननि खे मिटाइण जी कोशिशि कई, घणनि ई माण्हुनि हिन खे ख़तमु करण जी कोशिशि कई, पर बाइबिल जेको आहे उहो अॼु बि विद्यमान आहे, छो कि हे परमेश्वर जो वचन आहे। इन करे कोई हिन खे मिटाए कोन सघियो। मुंहिंजा प्यारो, बाइबिल जो परमेश्वर जेको यीशु मसीह आहे उहो कंहिं धर्म खे माण्हुनि जो मटणु कोन आयो। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, हा, उहो जीवन मटण जे लाइ आयो। जेको रिश्तो इंसान जो परमेश्वर सां पाप जी वजह सां टुटी पियो हुयो, उन रिश्ते खे वापसि जोड़ण जे लाइ, सुलह कराइण जे लाइ आयो, ताकि असां परमेश्वर सां गॾु हमेशह जे लाइ स्वर्ग में वञी करे रही सघूं। हिकु ॾाढी वॾी ग़लति फहमी, हिकु ॾाढी वॾी ग़लति शिक्षा जेकी आहे संसार खे ॾिनी थी वञे पई कि यीशु मसीह जेको आहे उहो धर्म परिवर्तन करणु आयो। न मुंहिंजा प्यारो, उहो माण्हुनि खे सुंदर ठाहिणु आयो, उन्हनि जे जीवन खे सुंदर ठाहिणु आयो। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो जीवन उनजो हिकु सबूत आहे। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो जीवन जेको आहे ॾाढो ख़राबु हुयो, ॾाढो चई सघंदा आहियूं बेकार हुयो, वैश्यनि में किरियल हुयो, मां सम्झां थो वहमनि में किरियल हुयो, गंदी आदतूं हुयूं मुंहिंजे अंदरि, मुंहिंजा रिश्ता ख़राबु हुआ। पर जॾहिं खां यीशु मसीह मुंहिंजे जीवन में आयो, उहो परमेश्वर मुंहिंजे जीवन में आयो, तॾहिं खां मुंहिंजो जीवन जेको आहे बदिलजंदो ई हलंदो वियो ऐं अॼु बि उहो मुंहिंजे जीवन खे मटे रहियो आहे। मुंहिंजा प्यारो, अॼु बि असरकार आहे बाइबिल। मुंहिंजा प्यारो,
मां तव्हांखे पंहिंजी गवाही बि ॾिनी ऐं अहिड़ा लाखे माण्हू आहिनि जिन जो जीवन अॼु परमेश्वर जो वचन मटे रहियो आहे मुंहिंजा प्यारा। त इन में काई बि ॻाल्हि कोन्हे, अगरि जे परमेश्वर जी ओर सां आहे त उहो 2000 साल त छा 4000 सालनि खां पोइ बि कमु कंदो जीअं अॼु कमु करे रहियो आहे। मुंहिंजा प्यारा, असां हिन ॻाल्हियुनि खे त ॾिठोसीं, पर तव्हांजे दिलि में इहो सुवालु ईंदो, मूंखे ख़बर आहे कि बाइबिल छा थी ॿुधाए पई, असांखे छा करिणो पवंदो ताकी असां परमेश्वर सां मिलूं। छा उहो रस्तो जेको आहे उहो आसान आहे? छा उहो सभु ॼणा करे सघंदा आहिनि? छा उन जे अंदरि गारंटी आहे, सबूत आहे कि कोन्हे? हाँ, इहे ॻाल्हियूं जेके सुवाल ॾिठोसीं उहे त सही आहिनि, पर छा उन जे अंदरि सबूत आहे? सभु ॼणा करे सघनि था जेको रस्तो ॿुधाए थो? इहे सुवाल बि त अचनि था। मुंहिंजा प्यारो, ईंदड़ समय में असां हिन सुवालनि खे ॾिसंदासीं, छो कि असां इहो ॾिठो आहे कि जेके दुनिया रस्ता ॿुधाए थी पई उहे सभिनि जे लाइ कोन्हनि, उहे ॾाढा ॾुखिया रस्ता आहिनि, हर कोई कोन करे सघंदो आहे। छा बाइबिल बि उहो ई थी ॿुधाए कि न सवलो रस्तो थी ॿुधाए? ईंदड़ समय में ॾिसंदासीं। परमेश्वर तव्हांखे आसीस ॾे।